सिंध में डेंगी ते ज़ाब्तो न आयो आहे। 24 कलाकनि दौरान वधीक 110 केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ डेंगी केस जो मजमूई अंग 20,312 थी वियो आहे। सेहत खाते तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिब कराची डिवीजन में 48, हैदराबाद में 43 ऐं सखर में डेंगी जा 5 केस रिपोर्ट थिया आहिनि। सेहत खाते मूजिब मीरपुर ख़ास डिवीजन में 9, सखर में 5, लाड़काड़े में 3 ऐं शहीद बेनज़ीराबाद में डेंगी जा 2 केस रिपोर्ट थिया आहिनि। पधिराई मूजिब हींअर ताईं डेंगी वायरस विघे फौत थियलनि जो अंग 48 आहे। नाज़रीन, भान सईदाबाद वेझो मंछर जी ॿोॾ वारो पाणी निकाल करण RD 62 साम्हूं बोबाग भान लिंक रोड खे हिकु भेरो ॿीहर कट ॾिनो वियो आहे। लिंक रोड के कट सबब मंछर तरफ़ वेंदड़ रोड जो ॿीहर ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। सेवण खां दादू तरफ़ वेंदड़ लोकल बोर्ड वारो रोड 2.5 महीना गुज़रण जे बावजूद बि अञा ताईं बहाल न थी सघियो आहे। केतिरनि ई ॻोठनि में ॿोर जो पाणी अञा ताईं बीठल हुजण जे करे रहवासी ॿिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि ऐं यूनियन कौंसिल वाहुड़ ऐं बूबक जे केतिरनि ई ॻोठनि खे मंछर जे पाणी जो घेरो बरक़रार आहे। होॾां ॿोर जो पाणी बीठल हुजण जे करे गैस्ट्रो, मलेरिया, डेंगी समेत ॿियनि बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, जॾहिं त ॻोठाणनि मंछर जो ॿोॾ वारो पाणी बिना देरि नेकाल करण जो मुतालबो कयो आहे। नाज़रीन, कराची पुलिस गैर कानूनी तौर पाकिस्तान ईंदड़ 31 अफ़गानी शहरिन खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिब बलोचिस्तान का हब रिवर रोड ज़रिए गैर कानूनी तौर कराची ईंदड़ 31 अफ़गान शहरिन खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार अफ़गान शहरी पाकिस्तान अचण जो को बि दस्तावेज़ी सबूत पेश न करे सघिया, जंहिं तां खेनि गिरफ़्तार कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वधीक जांच कई पई वञे। नाज़रीन, कराची पुलिस भुंग लाइ अगवा थियल मुग़वी बाज़ियाब कराए हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। सचल थाणे जी पुलिस मूजिब सादी टाउन हाईवे रोड वेझो कार्रवाई दौरान 23 वरियनि जे मुग़वी उरूज बाकिर रिज़ी खे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस मूजिब कार्रवाई दौरान 3 जवाबदार फरार थी विया, जॾहिं त अहमद अज़ीज़ नाले हिकु जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार कयो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जे कब्ज़े मां 30 बोर वारो पिस्टल, लोड मैगज़ीन, 5 राउंड ऐं मोटरसाइकिल हथ कई विया आहिनि, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त 4 जवाबदारनि रिथाबंदी तहत मुग़वीअ खे अगवा कयो हुयो त जीअं संदसि आज़ादीअ एवज़ मुग़वीअ जे वारसनि खां भुङ तलब करे सघिजे। कोरंगी भरिसां पुलिस हिकु मुबैना मंशियात फ़रोश खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। शाह फैसल कॉलोनी पुलिस मूजिब गिरफ़्तार चाबदार जी सुञाणप अब्दुल अलीम जमाली जे नाले सां थी आहे। सदस कब्ज़े मां 3 किलो खां वधीक गुटको ऐं रोक रक़म हथ आई आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार मंशियात समेत ॿियनि केसनि में बि गिरफ़्तार थी जेल काटे चुको आहे। जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे वधीक जांच कई पई वञे। अमरीकी माज़ूर सियाह औरत जी अगवाणी में वफ़द सिंध जे क़दीम माग मोहन जो दड़ो जे करे क़दीमी आसार घुमी ॾिठा। माज़ूर सयाह औरत जी अगवाणी में वफ़द मोहन जे दड़े जी मुख़्तलिफ़ एरियाज़ DK एरिया, HR स्टूपा, ग्रेट बाथ म्यूज़ियम ऐं ॿिया आसार घुमी ॾिठा। उन मौक़े ते अगवाणी कंदड़ अमेरिका जी माज़ूर औरत जो चवणु हुयो त मोहन जो दड़ो अज़ीम ऐं क़दीम तहज़ीबी विरसो आहे। हितां जा माण्हू हज़ारे सालनि खां तहज़ीबी याफ़्ता रहिया आहिनि। उन जो अंदाज़ो ही शानदार तहज़ीब जा आसार ॾिसी लॻाए सघिजे थो। संदसि चवणु हुयो त माज़ूर आहे, व्हीलचेयर जो सहारो वठंदी आहे। संदसि ख़्वाहिश हुई त मोहन जो दड़ो ज़रूरु ॾिसे, हिते अची करे लुत्फ़अंदोज़ थी आहे। परॾेही वफ़द खे मोहन जे दड़े जो मुक़रर गाइड जावेद शेख मोहन जे दड़े जे आसारनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग पिणु ॾिनी। मीरपुर माथेलो वेझो राउंती जे कचे में शहीद थियल पुलिस एहलकारनि खे मेणबतियूं ॿारे भेटा पेश कई वई। सिविल सोसाइटी जरवाड़ तरफ़ां DSP ऐं 2 SHO समेत 5 ॼणनि खे भेटा पेश करण लाइ मेन चौक ते
मेड़ बत्तियूं ॿारी वयूं। इन मौके ते पुलिस अहलकारनि, शहरनि, सियासी समाजी अॻवाननि ऐं साफ़िन SHO जरवार सफ़ीउल्ला अंसारी, कलम धड़ी ऐं गोहर गबोल, सिकंदर बोज़दार, खलील गबोल, जावेद बोज़दार ऐं ॿियनि जी शिरकत कई। इन मौके ते संदन चवण हो त पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि अवाम जे तहफ़ुज़ लाइ जानियूं कुर्बान कयूं। उन्हनि खे हू सलाम पेश कनि था। SHO सफ़ीउल्ला अंसारी ऐं ज़मीर हुसैन लाखो चयो त हू शहीद अहलकारनि जो धाड़ेलनि खां पलांद कंदा, हू ॾोहारियुनि खे माफ़ न कंदा। सखर में पीपल्स स्टाफ यूनियन CBA सखर जे इंतजामनि हेठि रिटायर्ड मुलाज़िमनि में संदो विरहाइण जी तक़रीब कोठाई वई आहे। तकरीब में पीपल्स स्टाफ यूनियन जे सदर अहमद नवाज समी जे चेयरमैन एजाज अहमद अब्बासी, सेक्रेटरी मुश्ताक अहमद कल्होड़े, सखर CC जे डिप्टी डायरेक्टर आबिद समेत ॿियनि शिरकत कई। तकरीब में नौकरी दौरान फोत थी वियल मुलाज़िमनि जी ख़िदमतुनि ते खेनि ख़िराज तहसीन पेश करे संदन मग़फ़रत लाइ दुआ घुरी वई, जंहिं बाद CC सखर जे रिटायर्ड मुलाज़िमनि में शील्डूं ऐं सनतूं विरहायूं वयूं। तकरीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त हुननि हमेशह मुलाज़िमनि जा जाइज़ मसला हल कया आहिनि। सखर में पुलिस कार्रवाई करे पुलिस जी कार्रवाई विच शहर में मंशियात विकिरो कंदड़ हिकु ॼणो गिरफ़्तार करे वरितो आहे। चवनि त पनो आकिल सिटी थाणे जी पुलिस कार्रवाई कंदे मस्जिद पाड़े में छापो हणी विच शहर में मंशियात विकिरो कंदड़ हिकु जवाबदार जहांगीर जखराणी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां 5 किलोग्राम चर्स हथ करे मथस केस दाख़िल करे छॾियो आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार इलाइक़े में चर्स ऐं आइस विकिरो कंदो हो, जंहिंखे गिरफ़्तार करे वरितो आहे। गढ़ी हसन में अताई डॉक्टर जी ग़लत इंजेक्शन लॻण सबब नौजवान फौत थी वियो। ॻोठ ताज मोहम्मद खोसे वासी इलाही बख्श जमाली खे मुबैना ग़लत इंजेक्शन लॻण सबब फौत थी वियो, जंहिं बाद अताई डॉक्टर फरार थी वियो। फौती नौजवान जे वारसनि ॿुधायो त तेज़ बुखार सबब हू नौजवान खे डॉक्टर ज़ुल्फ़कार काकड़ वटि खणी विया, जिते डॉक्टर इंजेक्शन लॻाई त हुन जी तबियत वेतर वधीक ख़राब थी वई ऐं तड़पी तड़पी फौत थी वियो। पुलिस मूजिब अताई डॉक्टर क्लिनिक बंदि करे फरार थी वियो आहे, जंहिंखे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। टंडे मोहम्मद खान में तहरीक इंसाफ़ जे अॻवान रिपीटर जा फायर करे 2 उठ मारे छॾिया आहिनि, जॾहिं त गोलियूं लॻण सबब हू हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। जाड़ावा स्टाफ वेझो PTI अॻवान अब्दुल रहीम उठनि जे धड़ ते मुबैना तौर रिपीटर सां फायरिंग कई, जंहिं दौरान 2 उठ थॾे ते ई मरी विया ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। ॻोठ करीम बख्श मगज़ी जे रहवासन मेवो मगज़ी, अबू बकर मगज़ी ऐं धनार रेबारी आला इख़्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। नाज़रीन, मीरपुर ख़ास जे रहवासन बेवा औरत बीबी शर्मीडिया आॾो दाहींदे चयो आहे त बल्दिया मार्केट वेझो 6 हथियारबंदनि लखे रुपयनि जी फुर लुट कई आहे। लेबर कॉलोनी वासी मसवाड़ जे घर में रिहाइश पज़ीर बेवा बीबी शेर चयो आहे त हूअ 5 ॾींहं अॻु 5 नवंबर ते बल्दिया मार्केट मीरपुर ख़ास वटां हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कार में विझी मारण जूं धमकियूं ॾेई घर वठी विया, जिते संदसि 2 नियाणियूं बि मौजूदु हुयूं, जंहिं में हिकु नियाणी ज़हनी मरीज़ आहे। उन्हनि जे साम्हूं मुड़ुस जे पेंशन जा 4 लख रुपया फुर कराया विया। संदसि चवण हो त धीअरुनि जे ॾाज जो 2.5 तोला सोन ऐं ॿियो सामान पिणु खणी विया। SSP नोटिस वठे फुर कयल सामान वापसि कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। हैदराबाद में PP शहीद भुट्टो पारां समाजी बुराइनि ऐं मंशियात ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। PP शहीद भुट्टो जे कारकुननि गुल सेनेटर खां रैली कढी प्रेस क्लब आलो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते एहतजाज कंदड़ अॻवाननि अरशाद ख़ासखेली ऐं सैयद हसनैन शाह हैदराबाद ऐं जामशोरे में बदअमनीअ जी बाहि पकड़ियल आहे, जंहिं ते ॿिन्ही ज़िलनि में मंशियात जो विकिरो ऐं वाहपो बि उरूज ते आहे। संदन चवण हो त आइस, चर्स, हीरोइन ऐं ॿी मंशियात हलण सबब नौजवान नस्ल तबाह कारी ते पहुतल आहे। हुन मुतालबो कयो आहे त DIG पीर मोहम्मद शाह ऐं ॿिन्ही ज़िलनि जा SSPs मामले जो नोटिस वठी मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ क्रैक डाउन कनि, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। नाज़रीन, कश्मीर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते सरकारी खातनि जे प्लाननि ते थींदड़ मुबैना कब्ज़नि ख़िलाफ़ अवामी वर्कर पार्टी जे कारकुननि ॿिए ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे।
अवामी वर्कर पार्टी जे अॻवान हमीद खोसो फिदा महमदानी गफ़ूर लाशारी ऐं ज़ुबैर कलवर मीडिया ॾो दाही ते चयो त कशमोर शाहीवाह ग़ज़ाली मॉडल स्कूल रोड PPL कंपनी मुस्लिम बाज़ार ऐं ॿियनि हंधनि ते इरीगेशन पब्लिक हेल्थ रेलवे तालीम खाते जे मुख़्तलिफ़ प्लाटनि ते टाउन कमेटी कशमोर तरफ़ां कब्ज़ा करे मार्केटूं क़ाइमु कयूं पयूं वञनि। संदन चवणु हो त लगातार एहतजाज ऐं निशानदही कराइण बावजूदि डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी समेत इंतजामिया को बि तहरुक नाहे वरितो। बे पासे खैरपुर में 62 माण्हुनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज करे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। ॻोठ महरम ख़ान चांडीअ जे रहवासी अब्दुल सत्तार चांडीअ खैरपुर पहुची दाहींदे चयो त ॻोठ जा 62 माण्हू हमलो करे खेसि तशदुद जो निशानो बणाए विया आहिनि। संदसि चवणु हो त NC इकनॉमिक ज़ोन थाणे ते दाख़िल कराए जंहिं बाद पुलिस खेनि पकड़े पैसा वठी छॾे ॾिनो, जंहिं बाद हू ॿीहर हथियार खणी खेसि मारण लाइ ॻोल्हींदा पिया वतनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में NTS टेस्ट पास उम्मीदवारनि एहतजाजी रैलियूं कढी ऑफर ऑर्डर ॾियण जो मुतालबो कयो आहे। हैदराबाद में NTS टेस्ट पास उम्मीदवार ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। लाड़काणे में साल 2013 दौरान तालीम खाते में प्राइमरी उस्तादनि जी भर्तीअ लाइ टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि मोहम्मद जुमन आरबाणी, माजिद अली तुनियो ऐं सईद अहमद तुनियो जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कशमोर में NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ रफ़ीक अहमद चाचड़ ऐं जाम आशिक चाचड़ जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मटियारी में NTS टेस्ट पास उम्मीदवार बाबर तुर्क, केसर कुमार ऐं अब्दुल मजीद शेख जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सांगड़ में बि NTS टेस्ट पास उम्मीदवारनि आयशा डाहिरी, मुर्तज़ा मंगी ऐं सैयद तसवर अब्बास शाह अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नौशरो फिरोज़ में NTS टेस्ट पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। शहदाद कोट, सिजावल, मीरपुर माथेले, रते देरे, नए देरे, टंडो भागो, ठुल, बोज़दार वॾा, डिघड़ी, कुंभ समेत ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे नौकरियूं ॾियण जो मुतालबो कयो वियो।